अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार हमारे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, मां हिन टाइम पंहिंजी ॿनी ते बीठल आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह ॿनी ते हींअर कणिक जी पोखाई जो टाइम अची वियो आहे। कणिक जी पोखाई में मसरूफ़ आहियूं ऐं गाॾी जेका हलनि पियूं, गाॾियूं बि हलनि पियूं माशाअल्लाह। हर लॻनि पिया, कल्टीवेटर लॻे पियो, हुन सां गॾोगॾु रूटर बि लॻनि पिया इंशाअल्लाह अज़ीम। हीउ जेको कमुकारु हुयो पंहिंजो आख़िरी मरहलनि ते पहुतो आहे। जीअं मां अव्हांखे ॿुधायो पियो त ज़ाहिर आहे पंहिंजो ॿनी आहे ऐं पाण खे संभालणी थी पवे ऐं पाण इंशाअल्लाह एक्टिंग सां गॾोगॾु किसान बि आहियूं, हारी बि आहियूं, हारपो बि ॼाणूं था पिया माशाअल्लाह। ऐं ॾिसो पिया तव्हां त हीअ जेको आहे राइस वारी जेका हीअ पलाली आहे पलाल, उहो बि गॾायूं था पिया जेको आहे इंशाअल्लाह। जीअं ई कणिक वारो हीउ सिलसिलो इंशाअल्लाह पूरो थी वेंदो त पोइ वरी जेको आहे पंहिंजे एक्टिविटीज़ ॾांहुं निकिरी वेंदासूं, जेके असांजे ड्रामा फील्ड आहे। ऐं तक़रीबन 28 तारीख़ ते ते असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि लाला फयाज़ चाचड़ साहिबु, उनजो जेका टेलीफिल्म आहे पुकार जे नाले सां, ऐं जेका इन क़रीब 28 तारीख़ ते उनजी रिकॉर्डिंग शुरू थिए पई ऐं उन में हीअ नाचीज़ बि कैरेक्टर करे पियो। ऐं इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे उहा बि असीं जेका उतां जी लोकेशन हूंदी दोस्तनि जी ऐं जेका उहा जेके एक्टर्स ईंदा या एक्टरूं ईंदियूं उहे अव्हां ते शेयर कंदासीं। त हीअ असांजे दोस्त आहे नियाज़ अहमद ॾेर, जेके असांजे ॻोठ जा आहिनि, मुअज़्ज़िज़ शख़्सियत आहिनि ऐं असांजे भाउ जी वॾी महिरबानी आहे। असां वटि हीअ गाॾी काहे आयो आहे मुंहिंजी ॿनीअ में ऐं हर हाणे लॻाए रहियो आहे। हर अदा सलाम कर ॾे, सलाम चयो सभिनी दोस्तनि खे नियाज़ भाउ जो सलाम ऐं सभु दोस्त इंशाअल्लाह वालेकुम अस्सलाम। ऐं दुआ में यादि रखंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजे। तव्हां दोस्तनि सां वाइदो कयो हुउसि त इंशाअल्लाह जेका राइस निकिरंदी उनजो बि अव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं माशाअल्लाह जेको नसीब हुयो राइस जो उहो त मूंखे मिली चुको आहे ऐं राइस तक़रीबन मुंहिंजी जेका राइस उहा थी आहे 25 मन फ़ी एकड़ थियो आहे, ईअं सम्झो। ऐं 25 मन अल्हम्दुलिल्लाह, पोइ बि मालिक जा लख करोड़ एहसानात आहिनि। 25 मन फ़ी एकड़ थियो, जेका मालिक लिखी उहा मिलंदी ऐं इंशाअल्लाह अज़ीम। बाक़ी हाणे कणिक में महिनत कयूं त पिया, हिन में DAP जो बि इस्तेमालु कयो आहे ऐं जेको आहे ॿिज जेको आहे मां पंहिंजे नाले शरीक यानी अब्दुल सत्तार ॿिज पोखियो आहे इंशाअल्लाह अज़ीम। ऐं अव्हां दोस्तनि जो जेको आहे दुआऊं कमु ईंदियूं, तव्हां दोस्त दुआ कयो त जीअं हिन जेको आहे हिन मां सुठी मां पैदावार खणा माशाअल्लाह। ऐं तव्हांजी दुआनि जी ज़रूरत आहे दोस्तो। ऐं हुन सां गॾोगॾु तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो तव्हां मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कंदा आहियो, शेयर कंदा आहियो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे आटे हिकंदा टिड़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं दोस्तो इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो ताईं मां अव्हां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह भाई।